बिछा हाला में फाशी अॾे ते हाला पुलिस मुबैना कार्रवाई करे 4 औरतुनि समेत 8 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा करे मथन केस दाख़िल करे छॾियो आहे। हाला जे रेलवे स्टेशन ते हाला पुलिस फाहशी अॾे ते कार्रवाई करे फाहशी इल्ज़ाम हेठि 4 औरतुनि समेत 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदारनि में हमीदा उर्फ़ नूना मल्हा, नग़मा बलोच, साइमा मल्हा, निदा राजपूत, बिलाल मुज़म्मिल, शहज़ाद ऐं मीर ख़ान मंगरियो शामिल आहिनि। पुलिस मूजिबि खुफ़िया इतला मिलण ते कार्रवाई करे फाहशी अड्डो हलाइण में मुलविस 4 औरतुनि समेत 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे एएसआई अब्दुल जब्बार राजपूत जी फ़रियाद मुताबिक़ 371 ए ऐं 371 बी तहत केस दाख़िल करे छॾियो आहे। हाला में फाहशी अड्डा हलाईंदड़ समेत समाजी बुराइनि में मुलविस माण्हुनि खे हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।